अस्सलाम वालेकुम। अॼु मां सोचे रहा हूंदो त अॼु कहिड़ी असांखे गुजारत ॾिनी थी वञे, अॼु कहिड़ी पहेली ॾिनी थी वञे। जी हा, अॼु जी बि पहेली तमामु अहम आहे। अॼु जी पहेली आहे त बिस्मिल्लाह पढ़णु कॾहिं कुफ़ुर आहे। उहो कहिड़ो मौक़ियो आहे जेकर उन वक़्तु बिस्मिल्लाह पढ़ी वञे त कुफ़ुर आहे। सोचे वठो, इंशाअल्लाह हिन ई वीडियो में अव्हांखे उनजो जवाब बि ॾियूं था। त उमेदु आहे दोस्तनि पोइ जेका वीडियो हूंदी बिस्मिल्लाह पढ़णु कॾहिं फ़र्ज़ु आहे उहा बि ॾिठी हूंदी, न त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं उनखे बि मुलाहिज़ा करे वठो। त अॼोके सुवाल जो जवाबु आहे त बिस्मिल्लाह पढ़णु कुफ़ुर उन हालत में आहे जॾहिं शराब पीअणु, ज़ना करणु या चोरी करण में हू बिस्मिल्लाह पढ़े ऐं उनखे हलाल सम्झी करे उहो करे त उहो बिस्मिल्लाह पढ़णु उन वक़्तु कुफ़ुर आहे। सुभाणे जो सुवाल जेको तव्हांजे लाइ रखां थो उहो इहो आहे त बिस्मिल्लाह पढ़णु कॾहिं हराम आहे।